तू पंहिंजी शख्सियत खे कीअं ॿियनि जे साम्हूं अट्रैक्टिव बणाए सघे थो। हिन दौर में पाण खे अट्रैक्टिव बनाइण सिर्फ छोकरनि ताईं महदूद नाहे, पर तू हिक भली कम्युनिटी बिल्ड करे सघे थो, हिकु भलो मुआशरो ठाहे सघे थो, मुआशरे में पंहिंजी इज्जत पैदा करे सघे थो। इन अट्रैक्टिव पर्सनालिटी सां तू मुआशरे में हर कामयाबी ऐं कामरानी हासिल करे सघे थो ऐं पाण खे हिकु बहितरीन इंसान पिणु बणाए सघे थो। असां अक्सर औकात छो माण्हुनि सां घणो बहस करणु नहीं चाहींदा, छो माण्हुनि जे साम्हूं असांजी बोलती बंदि थी वेंदी आहे। इन जो मक़सदु हरगिज़ इहो नाहे त उहे ख़ूबसूरत हूंदा आहिनि, त उहे अमीर हूंदा आहिनि, उन जो वजह दौलत हूंदी आहे, न उन जी वजह हिकु अट्रैक्टिव पर्सनालिटी हूंदी आहे। अट्रैक्टिव माण्हुनि जूं कुझु आदतूं हूंदियूं आहिनि जेके उन्हनि खे अट्रैक्टिव इंसान बणाईंदियूं आहिनि। अगरि तव्हां पंहिंजी ज़िंदगी में उहे आदतूं अपनायो था, उन्हनि आदतुनि ते अमल कयो था, त तव्हां बि हिकु बहितरीन इंसान ऐं अट्रैक्टिव इंसान थी सघो था। तव्हां हमेशा पॉजिटिव सोचो, कॾहिं बि कंहिं बि शख्स जे लाइ ग़लति न सोचो। हमेशा इहो सोचो त ही शख्स जेको आहे ही हिकु बहितरीन इंसान आहे, ही हिकु सुठो इंसान आहे। ऐं जॾहिं तव्हां उन जे लाइ सुठो सोचींदो, साइंसी तहक़ीक़ जे मुताबिक़ इहो आहे त इंसान जेको ॿिए जे लाइ सोचींदो आहे उहो पाण बिल्ड थींदो वेंदो आहे। अगरि तव्हां ॿिए खे सुठो सम्झंदो त आहिस्ता 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 तव्हां पाण हिकु बहितरीन इंसान थींदा वेंदो। हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु यादि रहे त पंहिंजा इमोशंस ईअं ज़ाया न कंदो कर, ईअं पंहिंजे इमोशंस जे थ्रू पंहिंजी इज़त बर्बाद न कंदो कर। जॾहिं बि गुस्सो अचई, जॾहिं बि कावड़ अचई, उन्हनि खे पी वेंदो कर। उहे इमोशंस तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करण जे लाइ नाहिनि ठहिया। इन्हनि इमोशंस खे बहितरीन इस्तेमालु कंदो कर। जेतिरो थी सघई कावड़ खे पींदो कर, जेतिरो थी सघई। इहे कावड़ जा इमोशंस त आहिनि जेके तुंहिंजी मुकमल पर्सनालिटी खे बर्बाद करे रखंदा आहिनि। इन्हनि ते काबू कर। जेकॾहिं तूं इन्हनि ते काबू करणु सिखी थो वञी त तूं हिकु बहितरीन हुनरमंद इंसान आहीं। दोस्तों, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। इनशाला ही चैनल तव्हांजी ज़िंदगी बदिलाइण लाइ हिकु नओं अज़म खणी निकितो आहे ऐं इनशाला पूरी ज़िंद जो मुक़द्दर बदिलाए रखंदासीं। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।